असां जेके शयूं खाईंदा आहियूं उन्हनि जो असांजे जिस्म ते सिधीअ रीति असरु पवंदो आहे। ग़ज़ाइयत सां भरपूर शयूं खाइण सां असां तंदुरुस्त रहंदा आहियूं, जॾहिं त कुझु खाधे जूं शयूं अहिड़ियूं बि आहिनि जेके असांजो वज़न वधाइनि थियूं। असां कुझु अहिड़ा खाधा बि खाई रहिया हूंदा आहियूं जंहिंजी असांखे ख़बर ई नाहे हूंदी त उहे असांजी सिहत लाइ केतिरा हानिकार थी सघनि था। कुझु माण्हुनि खे वज़न वधण मां परेशानी हूंदी आहे त कुझु वज़न वधाइण जी कोशिश में रहंदा आहिनि। अचो त ॼाणूं था त खाधे जूं उहे 7 शयूं कहिड़ियूं आहिनि जेके असांजो वज़न वधाइनि थियूं। इहा आम ॻाल्हि आहे त मेवनि जो रस कुदरती तौर ते सिहत लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे, जॾहिं त उहे असांजो वज़न बि वधाइण में अॻभरा हूंदा आहिनि। दुकाननि ते विकिरो थींदड़ कमर्शियल जूस वाधू शुगर सां भरपूर हूंदा आहिनि, जंहिं सां असां जूं कैलोरीज़ जल्दी वधंदियूं आहिनि, जॾहिं त जूस ठाहिण जे मरहले में मेवनि मां फाइबर कढियो वेंदो आहे, जंहिं सां असांजी कैलोरीज़ में वाधि थी वेंदी आहे। ग्रेनोला बार खे सवलाईअ सां सिहतमंद स्नैक जे तौर ते खाधो वञे थो, पर ग्रेनोला बार में कॾहिं कॾहिं वाधू शुगर ऐं फैट्स बि मौजूद हूंदा आहिनि। दुकाननि ते विकिरो थींदड़ ग्रेनोला बार में चॉकलेट चिप्स, माखी ऐं ॿी मिठाण वधीक खाइण सां वज़न वधंदो आहे। आम तौर ते फ्रूट खाइण सिहत लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे, पर जॾहिं ड्राई फ्रूट खाइजे त उन में मौजूद खंड पची वेंदी आहे, जंहिं सबबु ड्राई फ्रूट कैलोरीज़ सां भरपूर ग़ज़ा बणिजी वेंदो आहे। थोरा ख़ुश्क मेवा खाइण वॾी ॻाल्हि नथी लॻे, पर असांजे जिस्म में कैलोरीज़ खे तेज़ीअ सां वधाइनि था। नट याने ख़ुश्क मेवा जिस्म लाइ फ़ाइदेमंद चर्बी ऐं प्रोटीन जो हिकु बहितरीन ज़रियो आहिनि, जॾहिं त नट बटर लाइ इहो नथो चई सघिजे। नट बटर जा केतिरा ई कमर्शियल ब्रांड्स आहिनि जिन में ऑयल, शुगर ऐं हथरादू शयूं उन जे ज़ाइके ऐं मयार खे वधाइण लाइ शामिल कयूं वञनि थियूं। ही वाधू शयूं नट बटर में कैलोरीज़ खे तेज़ीअ सां वधाइनि थियूं, ऐं जेकॾहिं उन खे वधीक मिक़दार में खाधो वञे त असांजो वज़न वधी वेंदो। समूदीज़ सां असांजी ग़ज़ा में मेवनि ऐं भाॼियुनि खे शामिल करे सघिजे थो, जॾहिं त उन्हनि में कैलोरीज़ ऐं शुगर जो मिक़दार वधीक हूंदो आहे। अहिड़ियूं समूदीज़ जेके स्टोर तां ख़रीद कयूं वञनि या घर में वाधू मिठाण सां ठाहियूं वञनि थियूं, उन्हनि में कैलोरीज़ वधीक हूंदियूं आहिनि। समूदीज़ हिकु अहिड़ो शरबत आहे जेको फ्रूट जूस ऐं ख़ुश्क ॾहीअ सां ठाहियो वेंदो आहे, जंहिं में मिठाण घणी हुजे थी, जंहिं सबबु जेकॾहिं उन खे वधीक पीतो वञे त वज़न वधी सघे थो। जेकॾहिं समूदीज़ में रुगो मेवा या भाॼियूं या बिना मिठाण जे खीर शामिल कजे त पोइ इहो सिहत लाइ फ़ाइदेमंद हूंदो। सलाद खे आम तौर ते वज़न घटि करण लाइ बहितरीन खुराक सम्झियो वेंदो आहे, पर सलाद ड्रेसिंग याने सलाद ते सावस जो इस्तेमाल उन खे कैलोरीज़ सां भरपूर बणाए थो। बोतल में मौजूद सलाद ड्रेसिंग में वाधू शुगर, नुक़सानकार फैट ऐं हथरादू शयूं हूंदियूं आहिनि जेके असांजी कैलोरीज़ खे वधाइनि थियूं। बाज़ारी सलाद ड्रेसिंग जे बदिरां घर में मौजूद ज़ैतून जे तेल, सुर्के, जड़ी बूटियुनि ऐं मसालनि खे सलाद जे फ्लेवर खे वधाइण लाइ इस्तेमाल करे सघिजे थो। व्हीट ब्रेड खे वाइट ब्रेड जे मुक़ाबले में जिस्म लाइ फ़ाइदेमंद सम्झियो वेंदो आहे, जॾहिं त उन में कार्बोहाइड्रेट्स ऐं कैलोरीज़ मौजूद हूंदियूं आहिनि। जेकॾहिं असां ब्रेड जो हिकु वॾो हिसो खाऊं था त खणी उहो कंहिं बि क़िस्म जो हुजे, उन सां असांजो वज़न वधंदो आहे। जेकॾहिं असां वज़न घटाइण लाइ ब्रेड खे पंहिंजी खुराक जो हिसो बणायूं था त असांखे उन जे मिक़दार खे ॾिसणो पवंदो, जॾहिं त ॿिए पासे ब्रेड ख़रीद करण खां अॻु उन्हनि शयुनि खे बि ॾिसणु घुर्जे, छो त कुझु ब्रेड्स में वाधू शुगर ऐं हथरादू शयूं हूंदियूं आहिनि।